ई पंहिंजे भाइरनि खां दरख़्वास्त कयां त अची असांजी मदद करनि, असांजा घर था ढाहिनि, घरनि खे बचाइनि, प्लीज़ असांजी मदद करनि। जेके पुलिस अची करे हिते ज़ुल्म थी करे छा था कनि, छा असां मुजरिम आहियूं? असांजा घर था ढाहिनि, पुलिस अची करे नंढे ॿारनि ते भेणनि ते ज़ुल्म थी करे, फायरिंग थी करे, शेलिंग थी करे, उन्हनि ते तशद्दुद थी करे। कहिड़ो इंसाफ़ आहे? असां सिंधियुनि जा घर था ढाहियो था, हिते सिंध में रही करे सिंधियुनि खे वारो था, ॿी के इलीगल जॻहियुनि ते नथा वञनि, पर जेका जॻह असां पंहिंजे महिनत सां असांजे माउ पीउ पंहिंजे जमा पूरी पंहिंजी ज़िंदगी जी पूरे पैसनि सां जमा पूरी सां असांजी जॻहियूं ठाहियूं, हुनखे भरियो था। अॼु जे दौर में जॻह ठाही केॾो मुश्किल आहे, तव्हां असांजी जॻहियूं था भञो। पुलिस सरेआम अची करे सॼनि ते तशद्दुद थी करे, सॼनि खे मारे थी, असांजे नंढे बच्चनि खे, नंढनि ॿारनि ते असां ते तशद्दुद थी करे, हवाई फायरिंग थियूं करनि, शेलिंग थियूं करनि। असांजी रिक्वेस्ट आहे त असांजा भाइर निकिरनि, किथे आहिनि असांजा सिंधी भाइर? मां पंहिंजी सिंध जी भेण थी चवां थी, मां सिंध जी न्याणी चवां थी, भाई तव्हां किथे आहियो? तव्हां अची असांजी मदद करो, तव्हां अञा छो सुता पिया आहियो? असांजी मदद करो, असांजा घर बचायो, ॿियूं जॻहियूं ते नथा वञनि। अरे घणियूं सिंधियुनि जूं बिल्डिंग था ठाहिनि, सिंध में रही करे सिंधी पुलिस सिंधियुनि ते ज़ुल्म थी करे, हे किथां जो इंसाफ़ आहे? असां पंहिंजी सिंधियुनि खे बीपी खे वोट था ॾियूं, हिन करे जो अची करे असांजी जॻहियूं तबाह करनि, असां हिननि खे वोट था ॾियूं, असांजी मदद करनि, असांजा घर बचाइनि। असां पंहिंजे असांजे वोटनि सां हुकुमरानी करण त ईंदा आहिनि, पोइ वरी असांजा घर भञनि, असां पंहिंजा घर भञण न ॾींदासीं, मरंदासीं मारंदासीं, पर असां पंहिंजा घर भञण न ॾींदासीं। असांजे घरनि खे कुझु न थिए, असां सॼो ॾींहुं सॼी राति बीठा हूंदासीं, राति जे 3 बजे अची करे पुलिस हिते आई आहे, हे किथां जो इंसाफ़ आहे, किथां जो कानून आहे? असांजी मदद करण जे लाइ अचो प्लीज़ भाउ, असांजा भाइर अचो, असांजी मदद करो। हे ज़ुल्म आहे, असांजे ज़ुल्म थो थिए असांजे ॿारनि ते, असांजी न्याणियुनि ते। असांजी सिंधी न्याणियूं कॾहिं रोड ते न आहियूं, असांखे बेघर था करनि, असांजी न्याणियूं ॿाहिरि निकितियूं आहिनि। अचो असांजी मदद करो प्लीज़, मां सॼा सां दरख़्वास्त थी करियां, असांजी गवर्नमेंट सां अची करे असांजे घरनि खे बचाए। बिल्डर अची करे घरनि था ढाहिनि, किथां जो इंसाफ़ आहे? असां सिंधी हिते रहूं था, असांजो घर आहे, असां ग़रीबनि जा घर था ढाहिनि, असांजी मदद करो। असांखे मां अपील थी कयां पंहिंजे भाइरनि खे, असांजी मदद करो। पुलिस हीअं असां ते ज़ुल्म थी करे, राति जे 3 बजे बि अचे थी, भई किथां जो इंसाफ़ आहे? असांजा घर था ढाहिनि, असांजी